पाड़ो नसीब फरमा। या अल्लाह या अल्लाह जल्ल जलालहू या रहमान या रहीम या करीम रब। मौला अज 14 शाबान 15 शाबान जी रात शबे बराअत जी रात हाजी साईं हाजी बाबा अल्लाह वधायो भंड साईं जे घर में महबूब जी लख सलवात पढ़ी तसे। हाजी साईं जो अजो को खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। सलवात जे सदके हाजी अल्लाह वधायो साईं बाबा के साईं जे बचड़न के साईं जे सभनी पुटन के फैज मोहम्मद साईं खैर मोहम्मद शेर मोहम्मद तारिक साईं के सेहत अम्मा वडी के सेहत भेंडरुन के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। इन्हनि जी रोज़ी रिज़्क़ में इज्जत में बरकतूं अता फरमा। ओ मौला इन्हनि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा ऐं इन्हनि जे दुश्मननि के निस्तो नाबूद फरमा। फ़कीर अरबाब अली मेतलो साईं जा अल्लाह यार फुल पोटरो साईं जा गुलाम मोहम्मद सियाल साईं जा मोहम्मद हाशिम सियाल साईं जा बशीर अहमद जियो साईं जा बेड़ा पार फरमा। ओ मौला शबे बरात जी रात जो वास्तो थे मोहम्मद रमजान मुगल साईं के सेहत ऐं वडी हयाती ऐं रोज़ी में गई भी ज़ाहिरी गंज अता फरमा। मोहम्मद रमजान जे पुटन के वडी हयाती अता फरमा। मोहम्मद इसाक अब्बासी साईं जा मौला जुमले असां सभनी जा बेड़ा पार फरमा। रब अज जी रात जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा। अल्लाह जेके गरीब आहिनि उन्हनि जूं गरीबतूं दूर फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि जूं औलादूं क़यामत ताईं उन्हनि के नेक औलादूं ॾे उन्हनि जूं औलादूं आबाद फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। ओ मौला महबूब जी सारी उम्मत के तफरके बाजी खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। बाबा सलवात मुबारक।